नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मुंबई में ख़बर ॾींदा हलूं त करोड़ें दिलनि ते राज कंदड़ बॉलीवुड जो लेजेंड अदाकार ऋषि कपूर कैंसर वॻे देहांत करे वियो आहे। भारत मीडिया मूजिब 67 साला ऋषि कपूर डिघे अरसे जी कैंसर जे मर्ज़ सां जुड़ी रहियो हो। भारत मीडिया मूजिब 67 वरें जो नालेवार अदाकार ऋषि कपूर डिघे अरसे खां कैंसर जहिड़े मौज़े मर्ज़ में मुब्तला हो। गुज़िरियल राति संदसि तबियत ओचितो ख़राब थी वई, जंहिं सबबि खेसि मुंबई जी अस्पताल में दाख़िल कयो। भारतीय मीडिया मूजिब अस्पताल में ऋषि कपूर जी हालत इंतहाई ख़राब थी वई हुई, जंहिं सबबि हिन अस्पताल में ही दम ॾेई छॾियो। ऋषि कपूर जे फ़ौत थियण जी तस्दीक संदसि भाउ रणधीर कपूर कई आहे, जंहिं दौरान ऋषि कपूर जी घरवारी नित्या सिंह साणुसि गॾु हुई। गुज़िरियल साल लेजेंड अदाकार नित्या सिंह ऋषि कपूर जी बीमारी बाबति इंकशाफ़ कयो हो त खेसि कैंसर आहे। ऋषि कपूर जो न्यूयॉर्क में इलाज हलंदड़ हो। ताज़ो ई इलाज कराए मुंबई पहुतो। ऋषि कपूर 4 सेप्टेम्बर 1952 में भारत जे शहर मुंबई में पैदा थियो। खेसि बहितरीन अदाकार करण ते एवॉर्ड सां गॾु नवाज़ियो वियो। ऋषि कपूर 150 खां वधीक फिल्मुनि में कमु कयो। हिन पंहिंजी फिल्म कैरियर जी शुरूआति 1970 में राज कपूर जी फिल्म मेरा नाम जोकर खां कयो, जंहिं में हिन पंहिंजे वालिद जी नंढपिण जो किरदारु अदा कयो। उन खां पोइ पहिरीं फिल्म बाबी में मरकज़ी किरदारु अदा कयो, जंहिं में हिन शोहरत माणी। हिन जी बहितरीन फिल्म में लैला मजनू, प्रेम रोग, सागर, नगिया, हम किसी से कम नहीं, चांदनी, दामनी, कर्ज, बॉबी, दो दुल्हनी, 4 खेल खेल में, कपूर एंड सन्स, अमर अकबर एंड एंथनी समेत ॿिनि केतिरनि फिल्मुनि में पंहिंजा अदाकारी जा जौहर ॾेखारे चुको आहे। फ़नकार तरफ़ां ऋषि कपूर जे विछोड़े ते ॾुख जो इज़हार कंदे चयो वियो त ऋषि कपूर जे विछोड़े सां शोज़ इंडस्ट्री में पैदा थियल खाल कॾहिं बि भरिजी न सघंदो। संदसि शोज़ इंडस्ट्री लाइ कयल ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। ऋषि कपूर आख़िरी भेरो 2008 में फिल्म 102 में अदाकार अमिताभ बच्चन सां गॾु कमु कयो, जंहिं खां पोइ हिन जी तबियत ख़राब थी वई। हिन पंहिंजे फिल्म जे कैरियर में केतिरा ई लेजेंड अदाकारनि समेत नयनि नौजवान अदाकारनि सां गॾु बि कमु कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।